एतिरो छा पियो सोची? मामा तव्हां पाण वञो हा त सुठो हुयो न। थी सघे तो रईस दिल नवाज़ मञी बि वञे हा। तूं रईस दिल नवाज़ खे कोन थो सुञाण कंहिं बि ॻाल्हि ते। उन जी सुई अटके पई न, पोइ तिर बराबरि बि हेॾां का होॾे न थी थो। आख़िर हुनजे धीअ जो मामिलो आहे। मुंहिंजो ईअं मुंहुं खणी वञणु मुनासिब नथो लॻे। बहितर आहे त अॻु में हुनजी ज़ाल हुन सां ॻाल्हि। उहो बि हो मज़हबी ऐं दीनदार माण्हू आहे। हर मसइले ते क़ुरान ऐं सुन्नत जी ॻाल्हि कंदो आहे। असांजी मेड़ मिंथ खे ईअं मञीदो किथे त बहितर थियो जो तूं फतवा खणी आहे। तूं फिकर न कर, अला भली कंदो। असां वेठा आहियूं न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।